वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ईरानी सदर मसूद पिज़िक्शान के विच में फ़ोन से राब्तो थियो आहे। ॿिन्ही अॻवाननि के विच में 45 मिनट ताईं ॻाल्हि ॿोल थी, जंहिंमें ताज़ी जंगबंदी ऐं मुस्तक़बिल की सूरत-हाल बाबति ख़्यालनि की ॾे वठि कई आहे। सोशल मीडिया ते जारी बयान मूजिब वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जंगबंदी के लिए ईरानी क़यादत की ॾाहप की वाखाण कई ऐं अमरीका से इस्लामाबाद में ॻाल्हियुनि के लिए राज़ी थियण ते थोरा मञा। वज़ीर आज़म ईरानी सदर के सुप्रीम लीडर मुश्तबा खामनेई के लिए पैगाम ॾिनो। पधिराई मूजिब ईरानी सदर मसूद पिज़िक्शान 2 हफ़्तनि की जंगबंदी के लिए कदम खणण ते वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ फील्ड मार्शल जा थोरा मञा। ईरानी सदर मसूद पिज़िक्शान पाकिस्तानी वज़ीर आज़म के आगाह किया तो ईरान जो वफ़द इस्लामाबाद ईंदो। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासीं नाज़रीन। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ईरानी सदर मसूद पिज़िक्शान के विच में फ़ोन ते राब्तो थियो आहे। ॿिन्ही अॻवाननि के विच में 45 मिनट ताईं ॻाल्हि ॿोल थी, जंहिंमें ताज़ी जंगबंदी ऐं मुस्तक़बिल की सूरत-हाल ते ख़्यालनि की ॾे वठि कई हुई। सोशल मीडिया ते जारी कल बयान मूजिब वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जंगबंदी के लिए ईरानी क़यादत की ॾाहप की वाखाण कई ऐं अमरीका से इस्लामाबाद में ॻाल्हियुनि के लिए राज़ी थियण ते थोरा मञा। वज़ीर आज़म ईरानी सदर के सुप्रीम लीडर मुश्तबा खामनेई के लिए पैगाम ॾिनो। पधिराई मूजिब ईरानी सदर मसूद पिज़िक्शान 2 हफ़्तनि की जंगबंदी के लिए कदम खणण ते वज़ीर आज़म ऐं पाकिस्तानी लीडरशिप जा थोरा मञा ऐं पाकिस्तानी अवाम के लिए नेक ख्वाहिशनि जो इज़हार किया। इन बाबत अपडेट्स लाइ राब्तो कयो इस्लामाबाद में धरती टीवी के रिपोर्टर सदाम हुसैन सां। सदाम, अपडेट कजो। जी बिल्कुल, वज़ीर आज़म मियां मोहम्मद शहबाज शरीफ़ जे अॼु ईरान के सदर से टेलीफोनिक राब्तो थियो आहे ऐं तक़रीबन 45 मिनटन खां वधीक जेको आहे सो ये ॻाल्हि ॿोल कई वई आहे, जंहिंमें खुशगवार ऐं दोस्ताना ॻाल्हि ॿोल दौरान वज़ीर आज़म ईरानी क़यादत की दानाई ऐं दूर अंदेशीअ खे साराहियो, जिन जंगबंदीअ लाइ रज़ामंदी ज़ाहिर कई ऐं वज़ीर आज़म तरफ़ां ईरान ऐं अमरीका के विच में हलंदड़ हफ़्ते इस्लामाबाद में ॻाल्हियुनि की मेज़बानी की भी पेशकश क़बूल कई वई। वज़ीर आज़म ईरान के सुप्रीम लीडर आयतुल्ला मुश्तबा खामनेई ऐं उन लाइ जेको आहे सो इज़त ऐं एहतराम जो भी इज़हार कियो। सदर ईरानी सदर तरफ़ां वज़ीर आज़म जो शुक्रिया अदा कियो वियो ऐं ईरान ऐं अमरीका के विच में आरज़ी जंगबंदी कायम करण में पाकिस्तानी क़यादत की कोशिशुनि के भी साराहियो वियो। ईरानी सदर पाकिस्तानी अवाम लाइ नेक ख्वाहिश जो भी इज़हार कियो ऐं इन ॻाल्हि की तस्दीक कई त ईरान इस्लामाबाद में थींदड़ ॻाल्हियुनि में शिरकत कंदो। इन मौके ते ॿिन्हिनि अॻवाननि हिक ॿिए सां राब्ते में रहण जो भी इतफ़ाक़ कयो वियो आहे ऐं वज़ीर आज़म जी ईरानी सदर सां गुफ्तगू थी आहे, जंहिंमें ईरानी सदर पाकिस्तानी अवाम लाइ नेक ख्वाहिश जो इज़हार कियो ऐं इन ॻाल्हि जी तस्दीक भी कई त ईरान इस्लामाबाद में थींदड़ ॻाल्हियुनि में शिरकत कंदो, जॾहिं त ॿिन्हिनि अॻवाननि पाण में राब्ते रखण ते भी इतफ़ाक़ कयो आहे। जी ठीक है सदाम, वॾी मेहरबानी तफ़सील आहे।